अस्सलाम वालेकुम दोस्तों, दुल्हाब ड्रामो न अचण जी कहिड़ी वजह आहे? आख़िरकार अॼु राति जेका एपिसोड अचणी हुई उहा छो न आई, उन जी छा वजह हुई, इहा अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सॼी पूरी मालूमात। दोस्तों, मां पहिरियों ई बार तव्हांखे ॿुधाए रहियो हुउसि, दुल्हाब ड्रामो मुश्किल आहे, मूंखे नथो लॻे अचे, ऐं मां हर वीडियो में तव्हांखे ॿुधाए रहियो हुउसि दुल्हाब ड्रामे जी छाजे करे सिंध टीवी वारनि अपडेट ई न ॾिनी न, फुरमो बि अपडेट न थियो। मां चयो मुश्किल आहे, पर तव्हां ॾिठो पाण, ऐं असांजी ॻाल्हि उहे सची साबित बि थी। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त अञा पूरो मुकमल एडिट बि न थियो आहे, ॿियो त इहो चैनल वारनि जे हथ में आहे, नकी ख़ुर्रम मलिक खजू साहब जे हथ में। उन सिर्फ़ु ॻाल्हि कई, पहिरियों एजाज़ मल्हा बि ॻाल्हि कई, उहा बि कूड़ी निकिती हुई, ऐं हाणे डायरेक्टर साहब जी ॻाल्हि बि सही न बीठी। बहरहाल मालिकनि जे हथ में आहे। मां जेको अॻे इन लाइ चई रहियो हुउसि, मूंखे ख़बर हुई, अंदरूनी राब्ता हूंदा आहिनि, अहिड़े हिसाब सां असां मालूमात करे वरितो हुयोसीं छाजे करे ड्रामो दुल्हाब पोइ न आहे। तॾहिं मां बार चई रहियो हुउसि, मां यार खजू साहब चयो आहे, इहा त हर कुझु ॻाल्हि करे थो, लेकिन असांखे डाउट हुयो ड्रामो मतां न बि अचे, छाजे करे जेका राब्ता हुया न उहे बि इहा ॻाल्हि करनि पिया था, अञा ड्रामे खे हलण में थोरो देरि आहे, वक़्तु लॻंदो।